ही बारड़ा जो एक सिंधी लोकगीत सां गॾु झूलण साईं जो जयकारो बि पेश करेगा। हाणे तव्हांजे साम्हूं जीअं त तव्हांखे ख़बर आहे सदाबहार गाना हर ॿोलीअ में थींदा। हिंदी सदाबहार गीत जॾहिं बि हलंदा आहिनि असांखे लता, किशोर, रफ़ी सभु यादि अची वेंदा। ईअं ई सिंधियुनि में बि सदाबहार गीत आहिनि जेके शायदि किथे न किथे विसारे वेठा आहिनि। तो अॼु असांजे दोस्तनि उन तरफ़ हिकु क़दम वधायो आहे त तव्हांखे वरी उहे गीत यादि कराईंदा। तव्हांजे आॾो हिकु सुहिणी पेशकश खणी जा कलाकार अची रहिया आहिनि। 17,000 जी माउ खे मोटाए हिन लाॾे में ॾिसूं त ज़ाल मुड़ुस जो नखरो कीअं थिए थो ऐं 17,000 जो सौदो किथे पटिजे थो। अचो तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज सां महिरबानी करे ताड़ियुनि में कंजूस पाई न कयो। जे ताड़ियुनि में कंजूस पाई कंदा त कलाकार भाई